अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इल्ला तन्फिरू युअज़्ज़िबकुम अज़ाबन अलीमन व यस्तबदिल क़ौमन ग़ैरकुम वला तज़ुर्रूहु शैआ वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। इल्ला तन्सुरूहु फ़क़द नसरहुल्लाहु इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ारि इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाहा मअना फ़अन्ज़लल्लाहु सकीनतहु अलैहि व अय्यदहु बिजुनूदिन लम तरौहा व जअल कलिमतल्लज़ीन कफ़रुस्सुफ़्ला व कलिमतुल्लाहि हियल उल्या वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। इन्फिरू खिफ़ाफ़न व सिक़ालन व जाहिदू बिअम्वालिकुम व अनफुसिकुम फ़ी सबीलिल्लाह ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुन्तुम तालमून। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद ज़ालिक मसलुहुम फ़ित तौराति व मसलुहुम फ़िल इंजील। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्म अबू बकरुन असासुहा उमरुन जिदारुहा उस्मानु सक्फ़ुहा अली बाबुहा औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा रअयतुमुल्लज़ीन यस्बून अस्हाबी फ़क़ूलू लानतुल्लाहि अला शर्रिकुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा ज़हरतिल बिदअ वल फितन व सुब्बत अस्हाबी
फयुज़हिरुल आलिमु इल्महु व इल्लम यफ़अल फ़अलैहि लानतुल्लाहि वल मलाइका वन नास अजमईन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। समूरा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व अहसन मिनका लम तर क़त्तु ऐनी व अजमल मिनका लम तलिदिन निसाउ खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़्त कमा तशाउ। वो आए जिनके आने की जमाने को जरूरत थी, वो आए जिनके आमद के लिए बेचैन फितरत थी, वो आए जिनके आने से काबा तरसता था, वो आए जिनके आने से अर्श आजम उजाला था। वो चांद जो रोशन हुआ बुतहा के उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे थे सहाबा। खुदा ने जीनत बख्शी है अफलाक के रोशन तारों से, अल्लाह ने जीनत बख्शी है अफलाक के रोशन तारों से। इस्लाम ने रौनक पाई है महबूब खुदा के यारों से। क्यों होते खिफा पूछो तो जरा अगयारों से, तारीख सहाबा साबित है कुरान के 30 पारों से। अबू बकर उमर है समो बसर, उस्मान अली है कल्ब जिगर। महबूब मुहम्मद को मंजूर नजर, क्यों हो न मोहब्बत चारों से। अबू बकर के अकवाल से फूल बनते हैं, अबू बकर के अकवाल से फूल बनते हैं, और उसके नक्शे कदम से उसूल बनते हैं। जिसके घर से दूल्हा खुद रसूल बनते हैं। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामिये निज़ाम, मुबारक कलोहड़ो जा बाशऊर बहादुर मुवहिद मुसलमान, मुख्तलिफ गोठन वाहन वस्तिन शहरन का आयल मेहमान। पढ़ियो आ रब जो कुरान, जंहिंजो वॾो शान, जंहिंमें जन्नत जो सामान, पर कुरान में आ सहाबा जो बयान। थोड़ो वक्त तव्हां असां कयूं ध्यान, अल्लाह तव्हां असां ते थी पियो आ मेहरबान। हू त एडो मेहरबान, एडो कदरदान, जंहिं बणायो इंसान, कयई मुसलमान, ॾिनई कुरान, मिलियो नबी आखिर ज़मान, तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो आ मान। ही नाहे छा एहसान, महफल भी आला, जाए भी आला। दुनिया जे अंदर जगहूं त खोड़, पर अल्लाह जो घर जाथे मस्जिद ठाही वई आ। सॼी दुनिया जे खिते मझां इहा जाए जगह आला। जगह अल्लाह जो घर आ, महफल कुरान जी आ।
इया त पक्की ठकी गाल आ, यकीनी गाल आ त गुनाह खां जेके घड़ियूं तव्हां सां बीठा हूं वेठा हूं ॿुधऊं पिया बचल हूं। गुनाह खां जेके कुरान ॿुधनि था हिन जगह में वेठा आहिनि, के गुनाह सगीरा त के कबीरा, के नंढा के वॾा। गिला करण त सफ़ा ईअं समझो थो वञे ॼण गुनाह आहे ई न। गुनाह गिला करण कबीरो गुनाह आहे, समझो था न। बिरादर मुकर्रम हाफिज अली रजा और जुमले जमात, ये सालियानो प्रोग्राम अवां जे हिन ॻोठ जे अंदर जेको रखियल हो, रिथियल हो, मुनाक़िद थियल हो, असर नमाज खां वठी करे जारी ऐं सारी, पर कर मौत जी तैयारी, छो त तुंहिंजी मुंहिंजी बि ईंदी वारी। जंहिंजे करे रब ही जहान ठाया, बणाया, जोड़ाया, उहा हस्ती मुहम्मद मुस्तफा जी आ जेको मक़सूद कायनात आ। उहे ई दुनिया में न रहिया। तव्हां असांजे साम्हूं हाणे हाणे इहो नेकोकार अल्लाह जो बानो पीरल खिदमत गुज़ार नेक निमाज़ी हुयो त मिस्कीन पर दिल उन जी दरिया है। मेहनत मजदूरी करे पोइ बि कुछ पैसा ॾोकड़ मस्जिद में ॾींदो हो। कारी साहब ॿुधायो मेहनत मजदूरी करे पोइ कॾहिं 100 ॾे कॾहिं 50 ॾे। मौली साहब कारी साहब ए मस्जिद जी बुहारी वठी अचजां। खटी विया अहिड़ा जवान, कमाए विया अहिड़ा जवान, वारी पंहिंजी वॼाए वया, पर इन जनाज़े में शरीक थियण तव्हां असांखे बि सबक़ आ। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमिना जेलाल महबूबे जुल जलाल मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु। ये मुख्तसर जुमला समूरन जा ॾाढियां ॿुधण तो चाहियां। मुबारक कलहुड़े जा मुसलमान हो, ये मुख्तसर जुमला यो दुरूद थी आका जे रोज़े अतर ते मलाइक खणी वेंदा थी, पोइ ये बंदा रब खे वणी वेंदा थी, इन जा हर गुनाह छणी वेंदा थी। अवां खे ख़बर आ त जमादुल सानी जो आखिरी अशरो 25 जमादुल आखिर जंहिंमें हिन महीने में सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी वफ़ात आ। रब्बे काबा जो कसम आयो अबू बकर सिद्दीक हुआ जंहिंजे लाइ पैगंबर चई वया, ॾसे वया, ॿुधाए वया त उम्मत जा थोरा लाहे चुको आ, अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो। इहो ई त अबू बकर सिद्दीक हो। उन महल में इन माहौल खे संभालण वारो अबू बकर सिद्दीक हो। जॾहिं क़यामत सुगरा जो मंज़र हो, रबियुल अव्वल जो महीनो हो, 12 रबियुल अव्वल जी तारीख़ ही मक़सूद कायनात इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमना जे लाल महबूबे जुल जलाल मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो मर्ज जी हालत आ। संजन अबू बकर के हुक्म कन पया, मुरु अबा बकर फल्युसल बिन्नास। 17 नमाज़ूं अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पढ़ायूं। संजन बीमार हन, हुक्म था कन अबू बकर के 14 नमाज पढ़ाए।
अम्मा आयशा तय्यबा ताहिरा हुमैरा जेका अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी प्यारी राणी साहबिन के शादी चवे पई मुझो बाबो अबू बकर सिद्दीक कमजोर ज़ईफ दिल जो नरम कुरान पढ़ंदो आ भी त रोईंदो आ नमाज कादे पढ़ाए सघंदो वरी भी साईं जन सख्ती सां फरमायो मुर्रू अबाब फल्युसल बिन्नास दुनिया जो इंसान अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु पैगंबर जे मौजूदगी में 17 नमाज़ूं मुसल्ले नबवी ते भी करे पढ़ायूं उहे घड़ियूं हुआ महल वो वक्त वो ॾींहुं अची वियो जो इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जे खिदमत अक़दस में इज़राइल पहुची वियो इजाज़त वठंदो वियो अज साफ परवाज़ थी वियो मुस्तफा दुनिया में लॾे वियो मौत वाक़ियो थी पियो अबू बकर सिद्दीक हुजरे में अची वियो मुस्तफा जे मथां यमनी चादर पातल ही अबू बकर सिद्दीक पाक नबी जे चादर के हटाए करे पेशानी ते बूसो ॾेई करे चवण लॻो महबूब तुझी हयाती भी पाक तुझी मौत भी पाक जिए जो बाहर निकरी आया तो साहबी सगोरा के किथे रोवन पया क़यामत सुगरा जो मंजर उमर जे हथ में तरारा सैयदना फारूक आज़म तो फरमाए जेको पाक नबी जे बारे में ये चवंदो उन जो सिर कलम कयो वेंदो असां जो साईं रब सां मिलण वयो आ जीअं मूसा अलैहिस्सलातु सलाम रब सां वञी मिलण वयो हो 40 ॾींहंनि खां बाद में मोटी आयो ओ दुनिया जो इंसान जेकॾहिं पाक नबी जे बारे में कोई चवंदो त पैगंबर मरी वयो आ मौत अची वयो आ माण्हू जो सिर कलम कंदुमि ख़ुदा जी ज़ात जो कसम आ सैयद सिद्दीक अकबर जी जो बार हकल ॾेई करे फारूक आज़म के हकल ॾेई करे समझाईंदो पियो आहे पर उमर फारूक जोश में हुयो हा हीअं थी पियो जो सैयदना सिद्दीक अकबर मथां ई जाइ ते बीही करे ख़ुतबो ॾींदो पियो आहे माण्हुनि खे समझाईंदो पियो आहे इहे जुमला चवंदो पियो आहे ओ मुहम्मद जो यारो वफ़ादारो कुर्बदारो सचारो जे रब जी इबादत कंदा हो त रब हयू बि आहे त कयूं बि आहे जे मुहम्मद जी तव्हां इबादत कंदा हो तो मुहम्मद जे मथां मौत वाक़ियो अची चुको आ एड़ा जुमला सिद्दीक अकबर फरमाए कुरान जी ही आयत तो पढ़े पयो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रुsul ओ दुनिया जो इंसान मुहम्मद अल्लाह जो रसूल आ ये उन खां अॻ में जेके नबी रसूल आया उन्हनि ते भी मौत आया उहे भी के क़त्ल कया वया शहीद थी पया दुनिया छॾे वया अज मुहम्मद करीम जे मथां भी मौत वाक़िया रब्बे काबा जो कसम आहे इन माहौल खे संभालण वारो अबू बकर सिद्दीक फारूक आज़म पंहिंजी तरार फिटी करे चवे थो है जे अॼु अबू बकर न हुजे हा अलाए मुंहिंजो हाल कहिड़ो हुजे हा अबू बकर न हुजे हा त अलाए मां कहिड़े कैफ़ियत में हुयुमि मां माण्हुनि जूं गर्दनियूं लाहियां अॼु उमिरि हलाक थी वञे हा पर इन माल में सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु माहौल के संभालींदो पियो आहे अर्ज़ पे कयुमि दुनिया जे अंदरि हस्ती उहा जंहिंजे करे रब करीम जान ठाहिया बणाया उहा न रही आहे तॾहिं मुंहिंजे रब करीम हीअं फरमायो मुहम्मद करीम जे लाइ हा मुंहिंजे महबूब मुस्तफा हदीस कुदसिया फलौला मुहम्मद मा खलक़्तु आदम वलल जन्ना वलन नार रब तो फरमा दी कुदसिया महबूब जे तोखे पैदा न कया त आदम नबी के भी पैदा न कया जन्नत जहन्नम न ठाया ओ दुनिया जो इंसान उहा हस्ती दुनिया में लड़े छड़े हा दुनिया के छड़े करे मोहम्मद मुस्तफा रोज़े अतर में आरामी या रब्बे काबा जो कसम 2 साल 3 महीना 9 ॾींहं खिलाफत वारा दिहाड़ा अबू बकर सिद्दीक संभालिया साईं जन छा चई विया उम्मत जा थोरा लाहे चुकूं अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो
अज अबू बकर भी मर्द जी हालत में बीमार अबू बकर हिकिड़ी वसियत कई पंहिंजे पुट पोटन खे सैयदना सिद्दीक़ अकबर फरमायो मुझो जनाज़ो रोज़े अतर जे दरवाजे ते खणी हलजो ये रोज़े जो दरवाजो पान खुली वञे अबू बकर के अंदर दफनाए जो ये रोज़े जो दरवाजो पान न खुले खुदा जी कुदरत सां न खुले त पोइ अबू बकर के जन्नतुल बकी में या बे कब्रिस्तान में पोइ तव्हां जी मर्ज़ी आहे सीर जे किताबन में अचे तो अली उल मुर्तज़ा भी मौजूद आ सैयदना सिद्दीक़ अकबर जे जनाज़े के खणी आया दरवाजे ते खणी आया अली उल मुर्तज़ा दुरूद पढ़ी सलाम चई करे चवे तो हबीब ओ महबूब तुझो दोस्त खणी आया हूं अंदरों आवाज आया उदखिल हबीब इलल हबीब रिवायात जे अंदर अचे दो रोज़े जो दरवाजो खुली वयो हुल हुली वयो पर राज खुली पयो राज त उन माल में खुली वयो जॾहिं रब क़ुरान जो नुज़ूल कयो जो रब क़ुरान में हीअं चयो ज़ालिक मसलुहुम फित तौराती व मसलुहुम फिल इंजील रब दो फरमा इन सच्चारन वफादारन कुर्बदारन जो तारीफ़ूं मां अल्लाह तौरात इंजील में कराए चुको आ रब्बे काबा जो कसम तव्हां असां न ॾिठो आ खुदा न ॾिठो से रसूलुल्लाह ॾिठो आ कलामुल्लाह रसूलुल्लाह के जन ॾिठो उहे सहाबी हा उहे जन्नत में पहुची विया उनके जन्नत जा सर्टिफिकेट मिली विया सैयदना सिद्दीक़ अकबर जी वसियत मुताबिक जनाज़े खे आंदो वियो अज रोज़े जो दरवाजो खुली वयो खुदा जी कुदरत सां रोज़े जो दरवाजो खुली वयो आ ओ मुबारक कलोड़े जा मुसलमानो मां त कुरान ऐं हदीस ऐं सीरत जे किताबन जो मुतालियो कयो आ मूंखे इहा ॻाल्हि नज़र आई आ दुनिया जे अंदर ॿ शख़्सियतूं अहिड़ियूं हुयूं जंहिंजे लाइ खुदा जी कुदरत सां दरवाजा खुली विया हिकु नबी आ हिकु सिद्दीक़ आ नबी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ज़ुलेखा कमरे में बंदि करे चवे थी हाय तलक हे यूसुफ अलैहिस्सलाम चवे तो काल मआज़ल्लाह मां अल्लाह का पनाह थो घुरां चवण लगी दरवाजा सब बंद आहिनि केर बचाईंदी केर छॾाईंदी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन बंद कमरे में ज़ुलेखा के थो चवे उहो रब बचाईंदो जे खूह मां बचायो हो ज़ुलेखा वेझी थी अचे चिंबड़न जी कोशिश थी करे यूसुफ अलैहिस्सलाम के हुकुम मिली वयो इल्काउ थी पयो यूसुफ अलैहिस्सलाम दे दरवाजे दे अची वयो दरवाजो खुदा जी कुदरत सां खुली पयो बाहर हुल हुली वयो बाहर हुल हुली वयो छो त अज़ीज़ मिस्र अचे पियो पोयों ज़ुलेखा चिंबड़ी थी अचे पोयों ज़ुलेखा चिंबड़ी थी अचे इहा बि ॻाल्हि क़ुरान मां तोखे मिलंदी त ज़ुलेखा चिंबड़ी पई पर सीरत जे किताबनि में मुफ़स्सिरन लिखियो आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो पोयों फाटल हो पर फ़ैसिलो त ॿार कयो ऐं थियणो ईअं खपे छिक अॻियां थी अचे पोयों जे माण्हू छिके त ज़ोर अॻियां ईंदो अॻियां चोलो फाटे न पर न ओॾो गलीज़ पलीत हथु ज़ुलेखा जो हो रब बर्दाश्त न कयो टुकड़ो जो टुकड़ो चोले जो पोयों फाटो आयो ॿार हुल हुली वियो ज़ुलेखा मकर ऐं फ़िरेब करण लॻी हेड़ो कहर हेड़ो ज़ुल्म तुंहिंजो ग़ुलाम फ़ैसिलो ॿार जे हथ में अची वियो वो रब कुरान में जिक्र कयो तफसील में नथो वञा
पो ख़बर थी ख़ुदा जो कसम आहे इहो ॿार वॾो थियो आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे रब उहो मनसब अता कयो आहे वज़ीर ख़ारजा बणिजी वियो आहे खज़ाननि ते मुक़रर आहे कहत साली आहे अन मिस्कीननि खे विरहाए ॾिनो वञे पियो उहो ॿार बि अची वियो चवण लॻो मूंखे डबल ॾियो अबा कीअं तोखे डबल ॾियूं हुकुम बादशाह जो इहो आहे अलाह जी मर्ज़ी आहे न सही चए वञी बादशाह पंहिंजे खे चओ त यूसुफ खे चओ त मुंहिंजा थोरा थी हे मिस्कीन जो ॿार थोरा थो गॼाए पियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे चवण लॻा साईं अजीब नौजवान चवे तो यूसुफ जे मथां मुंहिंजा थोरा आहिनि तंहिं करे मूंखे डबल अन ॾियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम घुराए पुछा के पुट खे ख़बर भला ख़ैर ता कहिड़ो मुंहिंजे मथां थोरो कयो थी ओ यो नौजवान तवे दो अल्लाह जा नबी यूसुफ जॾहिं तुंहिंजे मथां तुहमत लॻी ज़ुलेखा तोखे चिंबड़ी हुई फ़ैसिलो मां कयो हो मां शाहिदी ॾिनी मां गवाही ॾिनी उहो ॿार मां हुयो मां जंहिं ॻाल्हायो मां रब जे हुक्म सां इहो तुंहिंजे मथां मां एहसान कयो मां लुड़क यूसुफ अलैहिस्सलाम जे अखियुनि मां किरी पिया चवण लॻो बाबा हिनखे छॾे जो जेतिरो वणे सिखणे ओ मुबारक कलोड़े जा मुसलमानो अर्ज़ पे कयुमि त ॿ शख़्सियतूं अहिड़ियूं जंहिंजे लाइ ख़ुदा जी कुदरत सां दरवाज़ा खुलिया हिकु नबी आहे ॿियो सिद्दीक़ आहे सैयदना सिद्दीक़ अकबर जे लाइ रोज़े जो दरवाज़ो ख़ुदा जी कुदरत सां खुली वियो अबू बकर सिद्दीक़ अंदर दफ़नाइजी वियो छो त पैगंबर हीअं चयो हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा अल्लाह जे रसूल गवाही ॾेई विया शाहिदी ॾेई विया फतवा ॾेई विया ऐं ॾसे विया ॿुधाए विया हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा ओ दुनिया जो इंसान हो जीअं मूंसां ॿई यार वफ़ादार एॾो अबू बकरा एॾो उमरा साईं फरमाए ॿई मूंसां जो दुनिया में गॾु आहिनि ये क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु थींदा मुंहिंजे साईं त अबू बकर खे हीअं बि चयो अबू बकर तूं मुंहिंजो ख़ार जो बि यार आहे पर हौज़े कौसर ते बि मूंसां तूं गॾु हूंदे पर पैगंबर हीअ ॻाल्हि कई हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा अबू बकर तूं ऐं अबू उमर मूंसां गॾु थींदा क़यामत क़ाइम थींदी जॾहिं क़यामत क़ाइम थींदी दुनिया जा इंसान जेके मरी विया दुनिया दरम बरम थी वेंदी दुनिया ख़त्म थी वेंदी का शइ न रहंदी मीकाइल बि मरी वेंदो इज़राइल बि मरी वेंदो जिब्राइल बि मरी वेंदो का शइ न रहंदी इज़राइल ते बि मौत अची वेंदो रब करीम ऐलान कंदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु कंहिंजी बादशाही आहे दुनिया दरम बरम ख़त्म थी वई आहे का शइ न रही आहे छो त अल्लाह क़ुरान में चयो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम कुल्लु मन अलैहा फ़ान उलमा लिखियो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान मां मुराद न जबल न वण न टिण न दरिया न का शइ न रहंदी इंसान न रहंदा हैवान न रहंदा पर मलाइक बि न रहंदा रब समूरनि खे चवंदो मरो इज़राइल जंहिंखे मौत ते मुक़रर कयो वियो आहे अल्लाह उनखे बि चयो तूं बि मरी वञ इज़राइल बि मरी वेंदो पोइ ऐलान थींदो कुल्लु मन अलैहा फ़ान अॻिते हा है बका रब जी ज़ात खे इहे जुमला अबू बकर सिद्दीक़ चया ओ सहाबियो यारो वफादारो कुर्वदारो ये अल्लाह जी इबादत कंदड़ हो त अल्लाह हय बि या बि कयूं बि या जेको मौत खां पाक आ बाक़ी समूरन ते मौत वाक़ियो आ समूरन ते मौत ईंदो आ मुस्तफा जे मतां बि अॼु मौत वाक़ियो आ उन अल्लाह जी इबादत कयो छा तव्हां खे थी वियो इहो माहौल अबू बकर सिद्दीक़ संभालियो आ अर्ज़ पे कयमि क़यामत
कायम थींदी रब काबा जो कसम रब हुकुम कंदो सारा उथो पर मुझे महबूब फरमायो रोज़े अतर मां कब्र मुबारक मां अव्वल उथंदो मूंसां गॾु अबू बकर उमर ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हूंदो साईं जन दसे विया हाकदा नुबूवत यौमल क़ियामत अबू बकर हूंदो सुनो उमर हूंदो इन जाए रोज़े अतर में हिकड़ी जगह पई आहे उहा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ इन रोज़े अतर मां इहे टई जवान निकिरंदा मुस्तफ़ा सां गॾु पर अव्वल मोहम्मद हेॾां अबू बकर उथंदो हेॾां उमर उथंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम उथंदो ईअं बि अचे थो जन्नतुल बकी जा बाद में जन्नतुल मुअल्ला जा कब्रिस्तान वारी बाद में पोइ हड़ई इंसान निकिरंदा वेंदा ईअं निकिरंदा जीअं तव्हां असां खुंभियूं ॾिसंदा आहियूं न हा ईअं बि अचे थो हदीस पाक मां निकिरी समूरा ॿाहिरि थींदा कब्रुनि मां अल्लाह क़ादिर आहे सारा जो सारा निकरी करे महशर जे मैदान में आंदा वेंदा अॼु ॾींहुं उहो क़ाइम थी वियो आहे जंहिं ॾींहं खे एॾो 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 ॾिघो वक़्तु मिली वियो आहे जो 50,000 साल जो ॾिहाड़ो थी वियो आहे हर इंसान महशर जे मैदान में अची वियो आहे परेशानी जो आलम आहे वली गौस कुतुब बि परेशान नबी बि परेशान रिवाजात जे अंदरि अचे थो सवा लख नबी पंहिंजे उम्मतुनि खे बि परेशान इहे ॾिसी करे चवंदा दअऊनी वल्तमिसू इज़हबू इला गैरी वञो कंहिं ॿिए ॾे अॼु असांजी जान छॾियो अॼु अल्लाह कावड़ में आहे ॾींहुं ॾाढो ॾिघो आहे हिसाब किताब नथो थिए पियो ओ मुबारक कलोड़े जो मुस्लमान कीअं थिए जेसिताईं सॼी ख़ल्क़ पाक नबी जे इज़त अज़मत खे सलाम न कंदी तेसिताईं हिसाब किताब न आहे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चवंदो भॼी वञो मूंखां अॼु अल्लाह कावड़ में आहे कलीम दुनिया में त वॾियूं ॻाल्हियूं तुंहिंजूं ॾिठियूंसीं हासो हणे पियो त नांग बणिजी वञे पियो हासो हणे पियो त रस्ता ठही पवनि पिया दरियाह मां ये हासो हणे पियो त पत्थर मां पाणी निकिरी पवनि पिया दुआ घुरे पियो त झुड़ अची वञनि पिया मन सलवा मथो मिली पवे पई अॼु त अल्लाह खे अर्ज़ु कर हिसाब किताब थिए नेकोकार अची करे नबियनि खे सोढ़ो कंदा नबियनि खे चवंदा अल्लाह खे अर्ज़ु कर हिसाब किताब थिए छो त सुकनि जी जाइ ते सावन खे बि लहसा नेकोकार हर नबीअ जा उम्मती सहाबी नबियनि खे इलाज कंदा बिलाल कंदा अॼु अल्लाह ॾाढो कावड़ में आहे अॼु हिसाब किताब जे लाइ रब खे चओ अॼु ॾींहुं ॾाढो ॾिघो थी वियो आहे हिसाब किताब थिए पोइ जंहिंजो जहिड़ो नसीब केरु कुछे केरु ॻाल्हाए हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾे सॼी ख़ल्क़ ईंदी पंहिंजी औलाद ईंदी नेकोकार औलाद अची करे चवंदी ओ अब्बा ओ दादा अब्बे खे औलाद ते रहम ईंदो आहे तूं समूरनि जो अब्बो आहे अॼु रब ॾाढो कावड़ में आहे हिसाब किताब जे लाइ रब खे तूं चओ रिवाजात जे अंदरि अचे थो हज़रत आदम अलैहिस्सलाम अखियुनि मां लुड़क हारे चवंदो यार रब मूंखे जंहिं वण खां जलियो हो मूंखे दुनिया में निस्यान वेसर थी वई मां दुनिया में अची वियो हुउमि मस रब खे परचायो हुउमि मूंखां इहा ग़लती थी वई मूंखां इहो निस्यान थी वियो हो जो रब मूंखे जन्नत में चयो हिन वण जे न वेझो वञजाए क़ुरान में रब हिन मंज़र खे बयान कयो आहे हाज़िहि शजरा फतकूना मिनल ज़ालिमीन हिकड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में अची वई हो जन्नत जो वण हो जंहिं वण खां रब करीम आदम अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियाणी घरवारी बीबी हवा खे जलियो हुयो त वण जन्नत जो इन वण जे वेझो अचण खां रोकियो वियो हो इन जी निस्बत हज़रत आदम अलैहिस्सलाम सां हिकिड़ो वण दुनिया जो आहे जेको हुदैबिया वारी जाइ ते बबुर ऐं किकर जो वण आहे हुन जी निस्बत मुहम्मद ऐं हुन जे असहाब सां हो जन्नत जो वण आहे उन वण जी निस्बत आदम अलैहिस्सलाम ऐं संदसि घर वारी बीबी हवा उन वण जे वेझो अचण खां अल्लाह रोकियो हो
वेझो ईंदा वया नतीजा ये निकता जो जन्नत मां लही पया हे हुदैबिया वारो वण हो जंहिं वण जे हेठां रब करीम मिठड़े मोहम्मद जे असहाब पाक नबी जे हथ ते बैयत पे कई ये इन वण जे वेझो आया रब उन वण जो भी जिक्र कुरान में कयो आहे हुन वण जो भी जिक्र कुरान में हिन वण जो भी जिक्र कुरान में हू वण जन्नत जो उन वण जे वेझो आदम अलैहिस्सलाम खे रोकियो वियो पर जे ना वेझो आयो त नतीजो इहो निकतो जो जन्नत मां लही आयो हिन वण जे वेझो असहाब मोहम्मद आया रब कुरान में ऐलान फरमाया ये जन्नत में पहुंची विया फरमाया लक़द रज़ियल्लाहु عن المؤمنين إذ يبايعونك تحت الشجرة فعلم ما في قلوبهم فأنزل السكينة چون سبحان الله اجو کير کچھ کير ڳالهائي حضرت آدم علیہ السلام پنهنجي اولاد کي چوندو اجو الله کاوڙ ۾ آ मूंखे उहा पंहिंजी ग़लती यादि आहे मूंखे उहो निस्यान वेसर थी वियो हो रब नाराज़ थी पियो हो जन्नत मां रब मूंखे लाथो हो नाराज़ हो मसत रब खे परचायो हो अॼु मां रब जे साम्हूं नथो ॻाल्हाए सघां मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे चवंदो किप्ती खे मुक हणी करे मारियो हो मारण जो इरादो न हुयो पर मरी पियो निभागो हुयो मूंखे उहा पंहिंजी ग़लती यादि आहे नूह अलैहिस्सलाम भी इनकार कंदो हदीस डिघी आहे खुदा जो कसम आहे नूह अलैहिस्सलाम चवंदो मां रब खे पंहिंजे पुट जे लाइ चयो रब झिणक ॾिनी धमकी ॾिनी कहिड़ी धमकी आई पुट खे त सॾे पियो पुट न मुड़ियो पुट मथे जबल ते चढ़ियो हज़रत नूह अलैहिस्सलाम रब खे चयो मौला मुंहिंजो बार बार रब के अर्ज कयूं रब करीम फरमाए ओ नूह नबी लक्षण खराब तस मुशरिका तुझे अहल मां कढांस तो ॿीहर न चवजा हर नबी पंहिंजी पंहिंजी जाइ ते पंहिंजे औलाद खे पंहिंजी ग़लती यादि ॾियारींदा रब्बे काबा जो कसम हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत औलाद खे वठी करे मिठड़े मोहम्मद करीम जे खिदमत में ईंदा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जे झंडे हेठां जॾहिं सभु नबी वली गौस कुतुब सारा नेकोकार ईंदा मुस्तफा उन मजमे मां निकिरी अर्श हेठां ईंदा रिवायात जे अंदरि चयो साईं जन जे घुरण जो अंदाज़ रब खे चवण जो अंदाज़ इहो हूंदो अना आखिरु साजिदा यदउनी रब्बी माशा ओ यदानी साईं जन फरमा मुझे घुरण हा रब के अर्ज करण जो अंदाज इहो हूंदो जो सिर्फ सुजदे में रखंदो उन सुजदे जे अंदरि रब मूंखे अहिड़ा जुमला इल्का कंदो दिलि में ईंदा मां उहे ज़ुबान में ते चई करे सिर्फ सुजदे में हूंदो उन सुजदे जे अंदरि रब जी तारीफ़ वारा जुमला हूंदा मुंहिंजो ड्रिघो ॾाढो सुजदो हूंदो पर मथे मथो न खणंदो जेसिताईं रब न चवंदो रिवाजात जे अंदरि अचे थो दुनिया वारे हिसाब किताब सां 7 ॾिहाड़नि जो सुजदो हूंदो साईं जन सिर्फ सुजदे में रखंदा साईं जन खां किन साहिबन पुछा कई सुजदो केतिरो ड्रिघो हूंदो साईं जन फरमायो अना आखिरु साजिदा यदउनी रब्बी माशा ओ यदअनी जेसिताईं अल्लाह न चवंदो तेसिताईं मथो मथे न खणंदुसि हा रब जी कावड़ ख़तम थी वेंदी अल्लाह चवंदो इरफा रसक या मुहम्मद सल्तो त वशफा तुशफा महबूब मथो मथे कण सवाल कर मंजूर क्या घुरत जा महबूब घुरत जा सवाल कर त मंजूर क्या शफात कर त कबूल क्या संजन मथो मथे खणदा चवनि सुभान अल्लाह अल्लाह जी कावड़ ख़तम आ रब फरमाइंदो हबीब हिसाब किताब लाइ चयो थी भला पेश कर उलमा खां ॿुधो हूंदई हीअ उम्मत हिसाब किताब ॾेई अवल जन्नत में ॿियनि नबियनि जे उम्मतुनि खां अॻ में वेंदी हा साईं आई आख़िर में या वेंदी अवल
इहो ई त कमाल आहे हिन उम्मत में रब रखियो आहे जो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खे चयो आहे मौला तौरात में ॾिठो आहे उहा उम्मत जंहिंजो शान मथे उहा उम्मत जंहिंजी मेहनत थोरी उनखे मज़दूरी घणी जेका ईंदी आख़िर में वेंदी जन्नत में अवल पोइ मौला मूंखे बि उन उम्मत में शामिल कर भाग वारा हूं खुश नसीब हूं रिवाजात जे अंदर ईंदो आहे आख़िरी ॻाल्हि रब फरमाईंदो मुंहिंजा महबूब जे हिसाब किताब जे लाइ चयो थी पेश कर साईंजन हीअं जो निहारींदा सॼी ख़ल्क़ जा कंद झिका हूंदा हेठि हूंदा केरु तके केरु ॻाल्हाए तॾहिं त अम्मा आयशा तय्यबा ताहिरा हुमेरा सुवाल कयो हो ओ मुबारक कलेड़े वारो मुस्लमानो हीअं जो साईंजन निहारींदा उम्मत ॾे तकींदा ख़ल्क़ ॾे निहारींदा त अबू बकर सिद्दीक़ जी निगाह पाक नबी जे चेहरे अनवर में आयो अबू बकर नथो मुड़े अॼु बि ॾिसण खां जाते कोई न ॾिसे पियो अबू बकर उते बि ॾिसे पियो ग़ार जे अंदर जाते कोई न ॾिसे पियो इहो अबू बकर त ॾिसे पियो हा नांग डंग हणे पियो पर अबू बकर पैर पोइते न कयो चओ न सुभान अल्लाह कुरान में भी रब फरमायो सानी अस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना फअंज़लल्लाहु सकीनतहु अलैहि व अय्यदहु बिजुनूदिन लम तरौहा वजअल कलिमतल्लज़ीन कफ़रु सुफ़ला व कलिमतुल्लाहि हियल उल्या वल्लाहु अज़ीज़ुन हकीम यो अबू बकर गड्डी गड्डा कुरान चयो आ सफर में हज़र में हिजरत में गार में अज मज़ार में पर मुस्तफा छा चयो यो गार जो भी यार आ पर हौज़े कौसर ते भी मूसा गड्डू हूंदो रिवाजात जे अंदर अचे थो अबू बकर सिद्दीक़ के अल्लाह जो नबी इशारो कंदो छो त नज़र नज़र सां मिली वई इशारो मिली वियो अबू बकर हलो अल्लाह जी अदालत में हली करे हिसाब किताब ॾे अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जी अदालत में पेश थींदो छो त हर इंसान खे हर शख्स खे अल्लाह जी कोर्ट में पेश थियणो आहे पोइ अल्लाह जे फज़ल सां हर को जन्नत में ईमानदार वेंदो ज़रूर वेंदो ईमानदार अबू बकर ईंदो रब छा चवंदो महबूब है त पहिरें नंबर ते एड़ो जवान पेश कयो थी जंहिंजी बका जा रहला तू पाण ॾसी आयो आ चई वियो आ त उम्मत जा थोरा लाहे चुको आ अबू बकर जो थोरो अल्लाह लाहींदो महबूब है त एड़ो पेश कयो थी जे तोसा लेखा न कया मां अल्लाह इन सां केड़ा लेखा कया 22 जमात सानी सैयदना सिद्दीक़ अकबर जी वफ़ात आ 12 लख तकरीबन मुरब्बे मैल ते हुकूमत आ रब्बे काबा जो कसम आ खिदमते खल्क जो एड़ो जज्बो आ अमीरुल मोमिनीन बादशाह हुआ हुकूमत संभालींदो पियो आ 12 लख मुरब्बे मैल ते हुकूमत आ 12 लख केतरा ये समझ ब पाकिस्तान एतरा बिया हुजने हे पाकिस्तान जी 7-8 एराज़ी आ पो खबर थी उलमा खां वाक़ियो भी बुधो हुंदी वा कुराड़ी पोड़ी नाबीन जेका मदीने का पर भरो जबलन जे पासे में भू झूपड़ी ही सैयदना सिद्दीक़ के खिलाफ जे दौर में भी खुदा जो कसम उन कुराड़ी जी खिदमत तो करे पियो सैयदना फारूक आजम हर मोड़ ते चयो अबू बकर हमेशा नंबर खणी थो वने जंगे तबूक में पैगंबर जो ऐलान थियो अबू बकर मेड़े सेड़े सब पेश कयो उमर अधमाल जो पेश कयो हजरत उस्मान 1000 उठन जो पेश कयो 70 घोड़ा जंगी सामान सूधा ए दिरहम दीनारन जी गोथरी पर जडे गणती थी आ छा खणी आयो के चवण लगा अध माल जो खणी आया से पर अबू बकर चयो सब कुछ खणी आयो अल्लाह अल्लाह जे रसूल जो नालो छडी आयो उन महल ही उमर फरमायो तो उमर अबू बकर का कोई अगु न खणी सगंदो किए खणंदे है खिलाफ जे दौर में
अबू बकर सिद्दीक न पोड़ी कुराड़ी औरत जी खिदमत ऐं कहिड़े अंदाज़ सां कंदो हो। रब्बे काबा जो कसम आ, उमर जे दिल में ख्याल आयो त न कुराड़ी पोड़ी जी खिदमत कयां। कुराड़ी जे झूपड़ी में आयो। कुराड़ी चवण लगी, ओ नौजवान अब्बा, मां त ॾिसाई कोन दी, मां त नाबीना। हिकिड़ो जवान आयो हो जेको सवेर सवेर सां घर जी बुहारी बि ॾेई वियो आ, थांव थिपा बि धोई वियो आ, नंगर पाणी बि पचाए खाराए वियो आ, पाणी बि भरे ॾेई वियो आ। ख़ैर सोणे उमर फरमाए, अॼु कहिड़ो इहो जवान सवेर आयो, ठहियो सुभाणे फजर जी निमाज़ पढ़ी इशराक पढ़ियई कोन। सैयदना फारूक आज़म सिधो कुराड़ी जे दरवाज़े ते, अम्मा दे ख़बर, अब्बा सभु कुझु थी वियो आहे। नौजवान आयो हो सवेर सां, बुहारी बि ॾेई वियो, खाधड़ो बि पचाए पेश कयो सवेर सां, हाणे का ज़रूरत कोन्हे का। सुणे उमर फरमायो, अॼु बि एॾो सवेर कहिड़ो आयो जवान, सुभाणे ठहियो निमाज़ पोइ अॻई। निमाज़ पढ़ण खां फारूक आज़म अवल उन झूपड़ीअ में। कुराड़ी चवण लॻी, अब्बा हाओ, खाधो बि तयार ताज़ो ताज़ो नौजवान करे वियो आहे, बुहाड़ी बि ॾेई वियो आहे, पर मश्क खणी वियो आहे, पाणी भरण वियो आहे, ॼाण आयो। सैयदना सिद्दीक अकबर जे हा हा अबू बकर हा सैयदना फारूक आज़म जे दिल में ख्याल आयो त जवान कहिड़ो आहे, ॾिसां सही कुंडड़ी वठी करे बीही रहियो। हाओ हमरा के कुल्हन ते मशकया, भोड़ीअ जे घूंगड़ीअ में वियो, वरी मोटी आयो त झुंड लॻल ही। फारूक आज़म हीअं जो लटो मथे करे ॾिठो त सैयदना सिद्दीक अकबर मौजूद अमीरुल मोमिनीन। रड़ निकिरी वई सोणे उमर खां। उन महल में उमर फरमा, साईं बस तोखां कोई गोए न खणी सघंदो। तॾहिं मुंहिंजे साईं फरमाए, 8 दरवाज़नि मां कंहिंखे सॾु थींदो, जन्नत जा 8 दरवाज़ा। साईं जन पाण दसियो त उहो जवान अबू बकर हूंदो जंहिंखे 8 दरवाज़नि मां सॾु थींदो। 22 जमाद सानी सैयदना सिद्दीक अकबर जी वफ़ात आ। सुणा, मां हुकुमराननि खे इहो सबक़ थो ॾियणु चाहियां, ख़ुदा जो कसम आहे, खुलफाए राशिदीन जे तारीख़ खे पढ़ी ॾिसो ऐं हुकूमत जो निज़ाम संभालियो, उन मुताबिक़ हलायो, मुल्क खुशहाल थी वेंदो। सैयदना फारूक आज़म जो दौर आहे, 22,50,000 मुरबे मैल ते हुकूमत आहे, ऐलान आहे। 22,50,000 मुरबे मैल ते हुकूमत आहे, जो ख़ुदा जो कसम आहे अंग्रेज़ तारीख़ में लिखी वियो आहे, जो उमर जी अञा 10 साल ॿी हुकूमत हुजे हा, सॼी दुनिया मां कुफर ख़तम थी वञे हा, इस्लाम ई इस्लाम हुजे हा। इन इस्लाम जे निज़ाम लाइ, क़ुरान जे निज़ाम जे लाइ, शरीयत जे निफ़ाज़ जे लाइ ख़ुदा जो कसम आहे, हीअ जमात जमियत उलमा इस्लाम पाण पितोड़े रही आहे कि न? उलमा जो साथ ॾियो, उलमा जा हथ मज़बूत कयो। मुबारक थो तव्हांखे ॾियां जो तव्हां असांजो तालुक़ हिन जमात जमियत उलमा इस्लाम सां आहे। पोइ बि हिन कुराड़ी पोड़ी वांगुरु नालो त गणाइजे थो पियो। हा बाबा, हे वॾो सफ़ीनो आहे, इन में वली गौस कुतुब सभु तो मां जहिड़ा बि चढ़ी पिया हूं, इंशाअल्लाह पार थी वेंदासूं। रब साईं तव्हां असांखे दुनिया में रहाए त इन जमात क़यामत जे ॾिहाड़े उथारे, इन जमात में उथारे। वलियन जी जमात थी, बुजुर्गन जी जमात थी, आलमन जी जमात थी, मुहद्दिसन जी जमात थी, खतीबन मुबल्लिग। ख़ुदा जो कसम आहे, खोटी आहे ई कोन। हा, हक़ सच जी जमात थी। रब साईं रहाए त मुसलमान मुवहिद करे रहाए, हक़ सच वारी जमात जमियत उलमा इस्लाम में रहाए, क़यामत जे ॾिहाड़े उथारे त इन सालिहन आलमन जी जमात में उथारे। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, मुबारक कलहुड़े जा उहे ओता की। रब साईं तव्हांजे वेहण खे, ॿुधण खे, मुंहिंजे ॿुधाइण खे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। जिन जिन दोस्तनि ही ताउन कियो आहे, ख़ासि करे कारी अली रज़ा अब्बासी साहब और हाफिज अहमद और जुमले जमात, रब साईं उन अल्लाह जे बाने खे क़ब्र जो जन्नत जो बाग बणाए, क़ब्र खे जन्नत जो बाग बणाए, जेको ताज़ो ताज़ो तव्हां असांजे साम्हूं जनाज़ो थियो पीरल, अल्लाह ताला उन जे मथां रहम फरमाए। आमीन कयो। व आख़िर दावाना अनिल हम्द।